वञा मां विकामी इहो कीअं थींदो। सिंध में हर दौर में अहिड़ा जोधा जवान पैदा थिया आहिनि जेके कॾहिं बि विकामिया न आहिनि ऐं सिंध जे शान खे बुलंद रखियो आहे। हीअ सिंध जी तारीख़ गवाह आहे। इन लाइ सिंध खे बाबुल इस्लाम सॾियो वियो आहे त इस्लाम जे लाइ बि सिंध कॾहिं बि खपी न आहे ऐं उन्हनि ग़ुलामीअ खे मञियो न आहे। त उस्ताद बुखारी हुन बाबति चए थो वञा मां विकामी इहो कीअं थींदो, क़बूल या ग़ुलामी इहो कीअं थींदो। लॻाए दामन ते दाग़ गदारीअ जो थियां अव्हां जो सलामी इहो कीअं थींदो। उन खां पोइ ॿियो उस्ताद बुखारी जो शेर आहे। ॾिसो न अल्लाह ताला नबियुनि खे दुनिया में मोकिलियो माण्हुनि खे सुजाग करण जे लाइ। उथो जागो सुजाग थियो। हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु उथो अखियूं खोलियो। शाह साहिबु चए थो सुता उथी जाग छॾ निंड न भाग जी मता थी हूंदा पोइ पेर न लही पिरीअ। त हर दौर में नबी आया आहिनि। उन वक़्तु आया आहिनि जॾहिं ज़ुल्म जी इंतिहा थी वई। ज़ुल्म जेके आहे बाहि बारे छॾियो। उन वक़्तु नबी पैदा थिया। नबियुनि खां अल्लाह जा वली पैदा थिया जेके उन पैगाम खे क़ाइमु कंदा रहिया। त अल्लाह जे रसूल हिन सरज़मीन ते अमुन खे क़ाइमु कयो ऐं उन अमुन खे क़ाइमु रखण जे लाइ हिन दुनिया में हिन धरतीअ ते अहिड़ा वली पैदा थींदा आया आहिनि जेके हक़ जे लाइ पंहिंजी जान ऐं जिस्म क़ुर्बान करे ऐं हक़ सच खे क़ाइमु रखियो। उनजी तारीख़ गवाह। तो उस्ताद बुखारी चए थो मां ॿियनि वांगुरु अखियूं ॿूटे सुम्हां राति जे तारनि खे तड़पाईंदो केरु। चए थो इहे माण्हू त निंड पिया आहिनि न पर मां बि सुम्ही पवां त पोइ राति जे हिन तारनि सां केरु ॻाल्हाईंदो केरु ॻाल्हियूं कंदो। मां बि जे मदहोश थी लेटी पवां मां बि सुम्ही पवां पिरह जा पैगाम पहुचाईंदो केरु। त पोइ हे जेके पैगाम अलाह जो पैगाम आहे अलाह जे महबूब जो पैगाम आहे नेकनि सालियनि वलियनि जो पैगाम आहे इहो केरु पहुचाईंदो जेकॾहिं मां बि अखियूं ॿूटे सुम्ही पवां ॿियनि वांगुरु ख़ामोश थी रहां। त इन पैगाम खे काइनात जाॾो केरु पहुचाईंदो। इन्हनि माण्हुनि खे केरु ॿुधाईंदो। छा कजे के छॾ बुखारी उथ उथ छा कजे के छॾ बुखारी उथ उथ कर तकड़ी तयारी उथ उथ कर तकड़ी तयारी उथ उथ समुंड थियूं सैलाब थियूं बरसात थियूं समुंड थियूं सैलाब थियूं बरसात थियूं ज़ुल्म आहे भूए बारी उथ उथ यानी ज़ुल्म जी बाहि भरी रही आहे। अखियूं ॿूटे सुम्हण जो वक़्तु न आहे। हीउ जागण जो टाइम आहे। उस्ताद चए थो उथो सुजाग थियो आवाज़ खे बुलंद कयो। रोअण रहण में कुझु बि कोन्हे रस्तनि बंदि करण में कुझु बि कोन्हे दाहन कुकनि में कुझु बि कोन्हे को न वरनाईंदो। तंहिंजे करे सुजाग थियो उथो हक़ पंहिंजा छिनी करे वठो सभु कठे थियो। जॾहिं कठे थींदो तॾहिं तव्हां मुक़ाबिलो करे सघंदव। हिकु हिकु थी मरंदा वेंदव हिक हिक जे मथां ज़ुल्म थींदो रहंदो को बि बची न सघंदो। त अल्लाह जे नबियुनि इहो ई पैगाम ॾिनो सालिहनि नेकनि सालिहनि इहो ई पैगाम ॾिनो